नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ परियो स्टाफ वेझो झूने चाचे अला बचायो राजड़ खे घर ठाहिण दौरान मिलियल क़दीमी दौर जा सिक्का अञा बि सांढे वेठो आहे। हिकु सिक्को 1249 जो आहे। उन महिल दोदे चनेसर जी बादशाही हुई। सिक्के जे हिकु पासे मुसलमान ऐं ॿिए पासे हिंदू बादशाह जी तस्वीर छापियल आहे, जॾहिं त हिकु सिक्के ते को सन नाहे लिखियो। इन सिक्के बाबति चाचे बचायो राजड़ जो चवणु आहे त हीउ सिक्को ॿोली राइज थियण खां अॻु जो आहे। हिन जी इहा बि दावा है त इंसान सब खां पहिरीं वण मां अलफ बे या लिखण पढ़ण जी शुरुआत कई हुई। हिन चयो त आऊं ही तारीख़ी सिक्का नीलाम करण चाहियां थो। अंग्रेज मुल्कनि जी हुकूमत मुंहिंजी मदद करे। सफ़ाई कई तॾहिं मूंखे 1249 जो सिक्को मिलियो। ऐं ॿियो ही जेको आहे सो जॾहिं इंसानु जॾहिं अलम ते सिखियो उहो बग़ैर माना ज़ेर ज़बर जे हिन ते निकिल आहे, जंहिंमें अंदाज़ो इहो थो लॻाइजे त हिकिड़ो वणु आहे हिते असां उन वण ते उहो हीअ शयूं निकिरियूं आहिनि। त उन वण मां इंसानु जेको आहे सबक़ु या पढ़णु सिखियो आहे, जेको बग़ैर पहिरीं बग़ैर ज़ेर ज़बर जे अची नबी सज़ा जो ख़त आहे, उहो मूड आहे जेको बग़ैर ज़ेर ज़बर जे लिखियलु आहे। मिस्र खे उन नमूने जो हीअ लिखियलु आहे, त उन में अंदाज़ो इहो लॻायो। उन करे आऊं जेको आहे सो तव्हांखे सभिनी खे ॾेखारणु चाहियां थो। उनखे शौक़ु आहे की शौक़ीन हूंदो उनखे ॾेई छॾींदासीं ऐं उनजी क़ीमत वठी छॾींदासीं। जे न त पियो आहे मौजूदु बसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।